खबरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सां गॾु महमूद काइम खानी जी रिपोर्ट मौजूद पीपल्स पार्टी खां वधीक सरवरी जमात प्यारी आहे। मखदूम जमील ज़मान चोटियारियो सानीअ जे FIR दाख़िल न थियण जी सूरत में सिंध समेत समूरे मुल्क में धरणनि जो चिता ॾेई छॾियो। 4 ॾींहं बाद लाशनि जी तदफ़ीन संदन अबाणे ॻोठ में करण लाइ तयार। जनाज़ी नमाज़ शाम जो कयो वेंदो। धरणो जारी रहंदो। मूंखे सरवरी जमात सां प्यार आहे, इन करे सरवरी जमात जो मूंसां प्यार आहे ऐं आउं पंहिंजो प्यार ख़तमु थियणु न ॾींदुसि। असीं ईंदा आहियूं संगड़ में त ॾाढी ख़ुशी सां ईंदा आहियूं त वञूं पिया पंहिंजे जमात सां मिलंदासीं, माण्हुनि सां मिलंदासीं, इज़त करणु ईंदासीं, शहीदनि जो ईंदासीं मक़ाम ॾिसणु। त ग़ैर इंसानी अमल हो जेको थी चुको आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पार्टी आहे, मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा जी पार्टी है, मोहतरमा आसिफ भुट्टो साहिबा जी पार्टी है। ऐं उनखे गुज़ारिश कंदुसि त जेके ही मायूं वीचारियूं रोन पियूं, जेके चवनि थियूं त असीं न्याणियूं आहियूं, मूं उन्हनि खे चयो त तव्हां असांजूं न्याणियूं आहियो। इहो ज़ुल्म तव्हां सां कोन थियो आहे, इहो गॾियल ज़ुल्म थियो आहे। ऐं सम्झा थो त इन सां इंसाफ़ थियणु खपे, मुकम्मल इंसाफ़ थियणु खपे ऐं इन में कंहिं भी किस्म की रियायत न थियणु खपे। अगर कोई मुझसे पूछे कि आपको किससे प्यार है ज़्यादा, पीपल्स पार्टी से या सरवरी जमात से, तो मैं कहूँगा सरवरी जमात से, क्योंकि वो लोग मुझसे प्यार करते हैं। पीपल्स पार्टी हमारी जमात है, बेइंसाफ़ी नहीं होनी चाहिए।